हैदराबाद में खबर आया शेयर कंदासीं। हैदराबाद की अदालत कासमाबाद में गुम थियल ज़रात खाते के जूनियर क्लर्क वारी केस में बचाव वारी वज़ारत का जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट बेंच में कासमाबाद में गुम थियल जूनियर क्लर्क वारी केस की ॿुधणी थी। अदालत बचाव वारी वज़ारत के ITS जे इजलास में रिपोर्टूं जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत हुकुम ॾिनो त ईंदड़ ॿुधणी ते CCTV फुटेजेस पेश कया वञनि। हैदराबाद में खबर आवाज़ शेयर कई पिया। हैदराबाद की अदालत कासमाबाद में गुम थियल ज़रात खाते के जूनियर क्लर्क वारे केस में बचाव वारी वज़ारत का जवाब तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट बेंच में कासमाबाद में गुम थियल जूनियर क्लर्क वारे केस की ॿुधणी थी। अदालत बचाव वारी वज़ारत के ITS जे इजलास में रिपोर्टूं जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत हुकुम ॾिनो त ईंदड़ ॿुधणी ते CCTV फुटेजेस पेश कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद की अदालत कासमाबाद में गुम थियल ज़रात खाते के जूनियर क्लर्क वारे केस में बचाव वारी वज़ारत का जवाब तलब करे वरितो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं धरती TV के रिपोर्टर शबीर अबड़ो खां। जी शबीर। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद 7 साल अग कासमाबाद में खंबे गुम थियल ज़रात खाते जो जे जूनियर क्लर्क की बाज़ियाबी लाइ दाखिल दरख्वास्त से दिफा वारी वज़ारत के 7 अप्रैल से JITS जी इजलास जूं नयूं रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जेको अदालती हुकुम मूजिब SSP हैदराबाद के ईंदड़ ॿुधणी ते 10 अक्टूबर 2015 ईस्वी वारी खांगी बैंक की CCTV रिकॉर्डिंग फराहम करण जो हुकुम ॾिनो आहे। जेको शाहबाज बिल्डिंग के पेवन कॉलोनी की रहवसियण मुस्मात मलूक ज़ादी उमरानी पंहिंजे वकील मोहम्मद ज़करिया बलोच बासत अदालत में दरख्वास्त दाखिल कराई हुई। दरख्वास्त में मौक़ुफ़ अख्तियार कयो वियो त 26 अक्टूबर 2015 ईस्वी ते पुट इमदाद अली उमरानी के कासमाबाद में वीगो और पुलिस मोबाइल में सवार एहलकारन खंभियो, जंहिंजो अञा ताईं को भी दस्तपतो पइजी न सघियो आहे। दरख्वास्त से ॿुधणी जस्टिस नेमतला फुलपोटरो और जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते मुश्तमिल डिवीज़न बेंच कई। अदालत तलब करण ते SSP समेत लागापियल अमलदार भी पेश थिया। अदालत SSP का पुछाणो कयो त अवां वटि खंबे गुम थियल बाबत कहिड़ी मालूमात आहे। SSP साजिद अमीर सदोज़ई अदालत के आगाही कई त मुलाज़िम कंहिं भी सरगर्मी में मुलवस न आहे न ही वरी असां वटि अहिड़े क़िस्म जो को रिकॉर्ड आहे। वकील अदालत के आगाही कई त मुलाज़िम के बैंक भरिसां अॻूणे SHO सिकंदर भट्टी की अॻुवाणी में खंभियो वियो। वाक़े जा CCTV फुटेज भी बैंक वटां मिलिया। उहे ठीक है, वॾी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।